हरी 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 हाँ शाबाश। असल में मोहब्बत है इन्हनि सां, बसि हिननि जी ॿोली ॿुधी वठंदा आहियूं, ॾिसी वठंदा आहियूं, थोरो मुस्कुराए वठंदा आहियूं। दोस्तो ही चैनल अवांजो पंहिंजो ई आहे त पोइ पंहिंजो यूट्यूब चैनल इरफान बुघियो ऑफिशियल सब्सक्राइब कयो। फिदा कंहिंजे मथां फिदा आहे, कुझु चई नथो सघिजे, पर इहा पक ॼाणो त हिन पंहिंजो पाण ख़ुदा जी मख़लूक खे अर्पे छॾियो आहे। ॻाल्हि नियत ई दिलि जी आहे। जे सचाई हुजे त उहे अव्हां जा आशिक़ बणिजी सघनि था, जेके इंसाननि खां ई वऊं वेंदा आहिनि। वऊं इन करे था वञनि जो खेनि पक थियल आहे त हमरा पाण जहिड़नि मां ई नथा मुड़नि, त असां त हुननि आॾो कुझु न आहियूं। असां इंतिहाई नाज़ुक, बेज़रर ऐं मासूम दिलि रखंदड़ अलाह पाक जी मख़लूक, बसि रब साईं हिफ़ाज़त पियो करे, अॻिते बि उनखे ई पारत आहे। कॾहिं अव्हां ॾिठो त नोरीअड़े जहिड़े इंतिहाई फुर्तीले पर सफ़ा हसास ऐं बेज़ुबान कंहिं बाज़ुबान सां दुआ सलाम वास्तो ऐं वेझड़ाई रखी हुजे? अॼु अव्हांखे इहे दिलफ़रेब मंज़र ॾेखारियूं त मञींदव? त पोइ हलूं था मीर बलोच सां गॾु हैदराबाद खां कोटड़ी जे इलाइक़े खानपुर, जिते हिकु दीवानो दुनिया खां बेगानो इहो करिश्मो करण जी धुन में मगन आहे। रेलवे मुलाज़िम नौजवान फ़िदा ख़ास के लिए हुअं त यारवेस क़िस्म जो माण्हू आहे, पर संदसि ख़ासि दोस्तनि में ही नोरीअड़ा सरे फ़हरिस्त आहिनि। अलाह पाक जा ही मासूम बानड़ा हर कंहिं जे हथ वस अचणु ज़रे घटि नामुमकिन आहे, पर फ़िदा फ़ैसिलो कयो त हिननि सां यारी रखबी ऐं तोड़ बि निभाइबो। 5 साल अॻु में सोशल मीडिया ते हिकिड़ी वीडियो ॾिठी, हिकु अंग्रेज़ जी, उन हिन जानवर खे उहो उनजे पाचन ते बि चढ़ियो ऐं हीअ हुनखे जेको न पाणी मिनरल वाटर जी बोतल खोले पीआरे पियो। उन ॾींहं खां पोइ मूंखे थोरो वसवसो थियो त हिन माण्हू हिन शइ खे वेझो आणिजे पंहिंजे। कोशिशि कयमि, उहा अलहमदिल्ला कोशिशि में कामयाबु वियासीं। हलिया हलिया हलिया। ज़माने लाइ अजीब माण्हू आहे, कमनि में मसरूफ़ थकल टुटल ऐं भटकियल इंसान, वटसि नोरीअड़नि लाइ बि एतिरी निविड़त, पर अव्हांखे कहिड़ी ख़बर त हिननि जी ख़िदमत करे हू कहिड़ी क़ीमती शइ हासिलु कंदो आहे। खेसि हिन बेज़ुबान ऐं बेज़रर मख़लूक जी ख़िदमत एवज़ जेको सुकून मिले थो, यकीन कयो इहो वॾी क़ीमत अदा करण एवज़ बि हासिलु नथो थिए। लाज़मी ॻाल्हि आहे, मोहबत अंदरि जानवरनि में सुकून ई मिले थो, सुकून ई हासिलु थींदो आहे। अरे हिन सां तक़रीबन 5, 8, 10 साल जहिड़ा थी विया आहिनि। इहे असांजे घर में रिहाइश पज़ीर आहिनि। मुख़्तलिफ़ जॻहनि ते पहिरियां कमरे में कयूं, वरी पोइ ॿिए कमरे में ठाहियूं, हाणे वरी हेॾा मेन जो वाड़ो आहे उन में बचड़ा कया अथनि। असांजी कोशिशि हुई त हिनखे थोरो वेझो आणिजे, पोइ मुख़्तलिफ़ शयूं ॾिनियूंसि पिए, पर कंहिं ते इहा आमादा न पियो थिए वेझे अचण जे लाइ। मूं अचे पियो का शइ उछले पिया ॾियूंसि त खाए हलियो वेंदो। सूरजमुखी जो ॿिज आहे, इन ते वरी थोरो इहा आशिक़ थी पई हली ऐं पाण इहा अचणु लॻी वेझो। हाणे अलहमदिल्ला सूरजमुखी जो ॿिज ॾियूंसि था, पापड़ ॾींदा आहियूंसि या केक ॾियूंसि था, बिस्किट ॾियूंसि था, वेझो अचो वञे। हीअ असल में हीअ हसासियत आहे ऐं इंसानियत वारी ॿियो ख़ुलूस इख़लाक़ आहे, जंहिंजे करे हीअ अची थी वञे। छो जो मोहबत आहे, हिन मोहबत जे करे ई बेखौफ़ थी वई आहे। हीअ ट्राहड़ जानवर आहे ऐं इंसान खे ॾिसी तक़रीबन 18-20 फुट परे भॼी वेंदो आहे। हीअ तक़रीबन 8-10 दाणा आहिनि मुंहिंजे घर में, पर इहो हिकिड़ो ई आहे जेको मुंहिंजे वटि तमामु वेझो अचे पियो ऐं मूंसां गॾु वेहे थो। वरी माना सम्झे जहिड़े हिसाब सां मां घुरायां तहिड़े हिसाब सां दाणो थो। अगरि मुंहिंजे लाइ, मुंहिंजे दिलि में इंसान जे लाइ मोहबत ऐं प्यार ऐं ख़ुलूस आहे, एहसासु आहे, पोइ हीअ त मासूम जानवर आहे, हिन जे लाइ त इंतिहाई वधीक थी वियो आहे। ईअं तमामु ॾाढा प्यारा आहिनि। हिन जे लाइ अगरि का तकलीफ़ हिन खे अचे थी त असांखे तकलीफ़ थी पए थी। हाणे छॾी बसि खणी वेंदसि पाणे। कहाणीअ जे अंत में अची इहो ई पैगाम पिरायूं था त जेकर प्यार, पाबोह, न्याज़, निवड़त ऐं ख़िदमत जो जज़्बो दिलि में हुजे त इंसान कमाल जी हद ताईं कमु करे सघे थो। ही कमाल नाहे त ॿियो छा आहे जो इंसाननि खां मीटरनि जे मुफ़ासिले ते रहण खे पसंदि कंदड़ बेज़ुबाननि खे हिन पंहिंजे वेझो आणे संदन दिलनि में इंसान ज़ात लाइ वेझनि बदिरां वेझड़ाई पैदा कई आहे। साथी रिपोर्टर मीर बलोच सां गॾु इरफान अली बुघियो, खानपुर, कोटड़ी।